तो दोस्तों हाणे जे शख्सियत के मां साम्हूं थो खणी अचां, उन सिंधी समाज लाइ एॾो एॾो सभु कुझु कयो आहे, एॾो घणो कयो आहे कि उन ते पूरी किताब लिखी सघे थी। सहयोग फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि, सिंधी कलाकारनि सां विशेष प्रेम रखंदा आहिनि। सिंधी जेके नवां कलाकार ईंदा आहिनि उन्हनि खे मंच ॾियण जो वॾो कमु डॉक्टर राम जवाराणी साहब कंदा आहिनि। गॾोगॾु सहयोग फाउंडेशन जा जेके सहयोग अवार्ड्स सालो साल दूरदर्शन ते तव्हां सभिनि ॾिठा, उनजे पुठियां अगरि को वॾो नालो हो त सिर्फ़ और सिर्फ़ डॉक्टर राम जवाराणी साहब समाज सेवा जे कार्यनि सां वधीक जुड़ियल आहिनि। पर अॼु इन खां पहिरीं डॉक्टर राम जवाराणी साहब स्क्रीन ते अचनि, अॼु मां ॿुधाईंदुमि कि हू असां सां गॾु सिंधी समाज जो बॉलीवुड कनेक्ट कहिड़ो आहे ऐं हू एॾनि सारनि सेलिब्रिटी सां कीअं इंटीग्रेट कंदा आहिनि, कीअं हू सभु उन्हनि सां प्यार कंदा आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं था। स्वागत कयो डॉक्टर राम जवाराणी साहब जो। नमस्ते। नमस्ते सर, नमस्ते। नमस्ते। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाँ सर जी मोहित जी, मां चाहां थो हर दफ़े जॾहिं तव्हांखे ॾिसंदा आहियो बिल्कुलु कलरफुल, जॾहिं तव्हांजा जैकेट्स कपिड़ा, तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी स्टाइल आहे, मूंखे ॾाढी वणंदी आहे तव्हांजी स्टाइल। तमामु सुठो, वणे थी त सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु यस सर, मां जॾहिं बि शो शुरू कंदो आहियां त मां हिकिड़ो रिएक्शन पुछंदो आहियां, तव्हां छा मुंहिंजा बाक़ी शो ॾिठा, अगरि ॾिठा या न ॾिठा, उन ते तव्हां छा रिएक्शन कंदा? लाइव आजकल विद मोहित शेवाणी कॉन्सेप्ट तव्हांखे कीअं लॻंदो आहे? बहितरीन आहे, बहितरीन। मूं तुंहिंजा 6 ई प्रोग्राम जेके आहे, 6 आर्टिस्ट जेके तो पेश कया, मूं उहे प्रोग्राम ॾिठा ऐं तमामु बहितरीन प्रोग्राम आहे। ऐं इहो इन करे थियो आहे छाकाणि त तो में हिकु चिणग आहे, तो में लगन आहे, तो में उहा कशिश आहे। ऐं इन ॻाल्हि खां बि मां वाक़ुफ़ु आहियां त हर शख़्सियत खे तो जंहिंखे पेश कयो उनजी रिसर्च में बि तुंहिंजो समय वियो हूंदो, उनजी लाइफ ते पढ़ियो हूंदो, ॾिठो हूंदो। छाकाणि मां गुज़री चुको आहियां। मूं बि दूरदर्शन ते 110 एपिसोड 2004 खां वठी 2016 ताईं शख़्सियतुनि जा इंटरव्यूज़ वरिता। ऑल ओवर वर्ल्ड मां मूं माण्हू घुराया, जंहिंमें सिंध हो, यूके हो, यूएसए हो, सिंगापुर, हांगकांग, दुबई, इंडिया ऐं कैनेडा मां। उन्हनि जी शख़्सियतुनि खे सही तरीक़े सां पेश करण लाइ मूंखे जेको हिकु हिकु लाइ 8-8 ॾींहं लॻंदा, त तोखे बि उहो समय लॻे थो। ॿी ॻाल्हि जेका मुंहिंजी तुंहिंजी पहचान थी, लॻभॻि 5-6 साल थिया अहमदाबाद में मूं जॾहिं अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा जो प्रोग्राम आयत कयो, जंहिंजो मां एग्जीक्यूटिव प्रेसिडेंट आहियां, उन वक़्तु मूं तुंहिंजो हिकिड़ो ड्रामो ॾिठो हो, जंहिं मां उन मां मुतासिर थियुसि ऐं मां उन वक़्तु ई तोखे बॉम्बे अचण जी नींड ॾिनी हुई ऐं दूरदर्शन ते तुंहिंजो प्रोग्राम मूं ॾिठो हो। ऐं उन खां पोइ मूं जेको ॾिठो आहे उन्हनि सालनि में, त जेको सफ़र ॿिया कलाकार सालनि खां पोइ तय करे सघिया, तूं छलांगो लॻाईंदो उन सफ़र ते, उन मंज़िल ते पहुतो आहे। तोखे मुबारकूं, मुबारकूं, मुबारकूं। थैंक यू सो मच सर, तव्हां ॾाढो प्यार ॾिनो। तव्हां हिकु अखर मुंहिंजे लाइ यूज़ कयो कि मूं में चिड़ग आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं मां नंढो हूंदुमि त मुंहिंजो पीउ चवंदो ॻाल्हाई कोन थो, सफ़ा थधो आई। अॼु तव्हां चयो मूं में चिड़ग आहे त मूंखे लॻे थो इहा चिड़ग जेकी आहे, मूंखे यकीन आहे मोहित कि उहा चिड़ग पजड़ी पजड़ी हिकु ॾींहुं मशाल बणजंदी ऐं उन मशाल जे रोशनीअ में असां सिंधियत खे राह ॾींदासीं। सर थैंक यू सो मच। सेकंड क्वेश्चन है बिफोर वी स्टार्ट द शो नो योर सेलिब्रिटी। सेकंड क्वेश्चन है कि कोरोना जो टाइम कीअं थो निकिरे, छो त तव्हां जहिड़ी शख़्सियतूं तव्हांखे ॾींहं में 100 फ़ोनूं ईंदा हूंदा, माण्हू तव्हांखां अलॻि अलॻि प्रश्न कंदा हूंदा, त इहो टाइम तव्हांजो कीअं निकिरी रहियो आहे सर? पहिरीं त मां ॿुधायां कि हीअ जेका बीमारी आहे, मूंखे ईअं लॻे थो जॾहिं खां सृष्टि जी रचना थी आहे, जॾहिं खां हिन काइनात ते प्रभुअ हीअ सृष्टि जी रचना कई आहे, तॾहिं खां ही पहिरियों दफ़ो आहे कि सॼी दुनिया हिक ई बीमारीअ में आहे, सभु हिक ई ॿेड़ीअ में सुवार आहियूं। ऐं हीअ जेको अहिड़ो कहर जेको आहे नाज़िल आहे सॼी दुनिया ते, उन जे लाइ असांखे प्रार्थनाऊं करणियूं आहिनि। ऐं इहो बि यकीन आहे त जॾहिं सची दिलि सां प्रार्थनाऊं मथे वञनि थियूं त उनजी रहमत थिए थी। त असांखे प्रार्थना खां सवाइ कुझु कमु कोन्हे। प्रार्थना करणी आहे ऐं सरकारी गाइडलाइंस ते, डॉक्टरनि जे गाइडलाइंस ते असांजा उन्हनि जे नेमनि पर सां हलणो आहे, घर में रहणो आहे। ऐं हाणे सुवाल आहे त मुंहिंजो टाइम कीअं थो गुज़रे, इहो त हिकिड़ो सभिनी जे लाइ सुवाल आहे। घर में वेही करे 40 ॾींहं थी चुका आहिनि। एक्चुअली मूंखे एॾो लिखण जो शौक़ु न आहे, पर कॉलेजी जीवन में मूं कुझु 1-2 कहाणी लिखी हुई। उहा बि डॉक्टर अजर शाह जे हिमथाइण सां, जॾहिं मूं BA पे कई जैन कॉलेज में। उन वक़्तु मुंहिंजा प्रोफेसर आहे राम पंजानी साहब एंड अर्जन शाह जी। ऐं उहा 2 कहाणियूं जेके हुयूं मुंहिंजे मैगज़िन में, उन वक़्तु जे कॉलेज जे मैगज़िन्स में छपजंदियूं हुयूं। तंहिंखां पोइ पंहिंजी जीवन जेका आहे धंधे वापार ऐं घर परिवार में मुंहिंजी मश्गूल थी वई ऐं सभु विसरी वियो। पर जॾहिं रिटायरमेंट आई ऐं मूं वरी उनखे चालू कयो, त थोरी उहा जेका दबियल चिणग ही जेका रख जे अंदरि बाक़ी बची हुई, उहा वरी जागी ऐं कुझु कहाणियूं लिखणु शुरू कयूं। जी तव्हां कुझु चई रहिया, सॉरी।
जी जी तव्हां कुझु चई रहिया, माफ़ कजो, प्लीज कंटिन्यू। हाँ त हिकु कहाणी मां उन वक़्तु दानवीर लिखी जेका जी दूरदर्शन टेलीकास्ट कई एंड उन कहाणी खे काफ़ी सारायो वियो। हिकु ॿी बि लिखी शादी जीवन जी नई शुरूआत। वरी तंहिंखां पोइ ही इंटरव्यूस मूंखे मिलिया, मां उन में टाइम हाणे जेको टाइम मूं पास कयो, मूं घटि में घटि हिकिड़ी नंढियूं 8-10 कहाणियूं लिखियूं आहिनि। उन्हनि कहाणियुनि मां हिकु मुंहिंजे दिलि जे वेझो आहे। मे बि ही लॉकडाउन ख़तमु थिए त उनखे हिकिड़ी शॉर्ट फिल्म ठाहींदासीं जंहिंमें तुंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत थींदी ऐं अॻियां वधंदासीं। मां ज़रूर इन नमूने जो टाइम पास कियो आहे। ज़रूर तव्हां सां मिली करे गॾु कमु करण मूंखे बि ॾाढी प्राउड फीलिंग थींदी। सर, विश्व स्तर ते हींअर जेॾी महिल को वॾो प्रोग्राम प्लान कयो वेंदो आहे, का सोसाइटी जी मीटिंग थींदी आहे या वॾो प्लानिंग थींदी आहे सिंधी समाज खे खणी, छो त ग्लोबली सिंधी कनेक्टेड आहिनि। लखुलवाना साहब तव्हांखे लंडन मां वाधायूं ॾेई रहिया आहिनि, हींअर कमेंट मां पढ़ियो। हिकिड़े सिंधीअ लिखियो कि जय झूलेलाल, साईं झूलेलाल कंदो कोरोना जो इंतकाल। त असां सिंधी जेॾी महिल जिते हूंदा आहियूं, जेॾी महिल गॾु हूंदा आहियूं, विश्व स्तर ते जेॾी महिल सिंधी गॾु थींदा आहियूं ऐं का प्लानिंग थींदी आहे त हिकिड़ो फोन ज़रूर डॉक्टर राम जवाराणी साहब खे ईंदो आहे। यू आर द फेस ऑफ सिंधियत। केतिरी वॾी जवाबदारी आहे, कहिड़ी फीलिंग लॻंदी आहे सर? मां पाण खे ख़ुशकिस्मत थो सम्झां जेकॾहिं इन नमूने मूंखे सम्झो थो वञे। पर मां तव्हांखे सही ॻाल्हि ॿुधायां, मां जेको अहसान मञींदो आहियां या मूंखे जेको ज़हन में अचे थो त मूंखां अॻु जी पीढ़ी जेका हुई, सही माना में उन्हनि खे खीरूं मिलणु घुरिजनि। छाकाणि उन्हनि उहो असांजी सिंधियत जो खज़ानो, उहो ज़ख़ीरो, उहो सरमायो, उहा असांजी दौलत जेका असांजो वरसो जेको असांजे सभ्यता जो संस्कृति जंहिंखे असीं सिंधियत था चऊं, बासलामत असां ताईं पहुचायो। हाणे सिर्फ़ु असांजी पीढ़ी जेका आहे उनखे, उन वरसे खे अॻी पीढ़ीअ खे सौंपण लाइ कमु करे रही आहे, जंहिंजे लाइ सिंधियत जो जेको बि असांखे कार्य करणो पए थो, ऐं सिर्फ़ु मां न, पूरी दुनिया करे रही आहे। सिंधी हर कंट्री में करे रहिया आहिनि, हांगकांग, सिंगापुर, लंडन, USA, UK सभिनी हंधि करे रहिया आहिनि। इंडिया में केतिरियूं सुठियूं संस्थाऊं आहिनि जेके सिंधियत जे फैलाए लाइ, उनजे लैंग्वेज जे वाधारे लाइ घणो कुझु करे रहिया आहिनि। सो सिर्फ़ु मां सिंधियत जो फेस आहियां इहो जे मूंखे मञनि था त साईं जी रहमत आहे, पर सभई आहिनि, गॾु आहियूं असां सभु। सर, त अॼु असां पंहिंजो शो शुरू था कयूं तव्हां सां गॾु ॻाल्हाए करे मूंखे प्राउड फीलिंग थी रही आहे। मुंहिंजे अंदर जो जोश ऐं मुंहिंजे अंदर जी ख़ुशी मुंहिंजे चेहरे ते शायदि तव्हां ॾिसी सघंदा हूंदव जेॾी महिल मां तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां, मिलंदो आहियां, त अलॻि एक्साइटमेंट में हूंदो आहियां। त अचो शुरू था कयूं असांजे शो जो पहिरियों सेगमेंट, जंहिंजो नालो आहे नो योर सेलिब्रिटी। जी दोस्तों, नो योर सेलिब्रिटी जो मतलब है कि अहिड़ी शख्सियत जेके तव्हां फेसबुक ते, जेके तव्हां सोशल मीडिया ते, जेके तव्हां किताबुनि में, रिकॉर्ड्स ते, यूट्यूब ते ॾिसंदा आहियो, ॾिसी करे बस रिएक्ट करे सघंदा आहियो, हुन सां ॻाल्हाए कोन था सघो छो त डिस्टेंस हूंदो आहे, या त राम साहब हुअं त सभिनी लाइ अवेलेबल आहिनि पर सभिनी खे फोन नंबर न पहुची सघंदो आहे। त मुंहिंजी पूरी कोशिश आहे कि हिन शो में राम साहब खे माण्हू सुञाणे सघनि कि राम साहब वाकई हुननि जे अंदर जी कहिड़ी ॻाल्हि आहे। मां जेॾी महिल तव्हां ते रिसर्च कयो, मां सोचा पियो कहिड़ा विषय खणा, तो मूंखे लॻो कि हिकिड़ो बॉलीवुड जो कनेक्ट ॾाढो तव्हांजो सुंदर कनेक्ट आहे, खूबसूरत कनेक्ट आहे बॉलीवुड सां। कुछ पिक्चर्स में मूं वटि आहिनि, हिकिड़ो पिक्चर सां शुरूआत तो कयां, अगर तव्हां चाहींदव त उहो फोटो ॾेखारे छॾींदुमि। तव्हां ओके कयो त उहो फोटो मां ॾेखारियां? ॾेखारियो, काई ॻाल्हि कोन्हे, सभु तव्हांजे लाइ। टेक्निकल टीम सां चाहींदुमि हिकिड़ो फोटो राम साहब जो ज़रूर ॾेखारियो। सर, ही फोटो ॾिसो, दिलीप कुमार, सुनील दत्त साहब और राम साहब विच में टई त्रिदेव जेके चइजो, सुठे नमूने हिकिड़ी बॉन्डिंग थी ॾिसे। हिन फोटो जी स्टोरी ॿुधाईंदा सर प्लीज? सर, सुनील दत्त साहब मुंहिंजी जेका पहचान थी 1980 में, एंड एक्चुअली मां नरगिस दत्त सां मिलण वियो हुउसि, पर उहा अवेलेबल न हुई, उहा पंहिंजे इलाज लाइ कैंसर जे लंडन वई हुई। मूंखे एडमिशन खपंदी, मुंहिंजे पासे में स्कूल आहे, हैंडशेक डिस्टेंस ते, मुंहिंजे ॿारनि खे हुते एडमिशन खपंदी, ऐं मूंखे चयो वियो त नरगिस दत्त करे सघे थी पई। उनखां अॻु मूं काफ़ी ट्राई कई, दिलीप कुमार जा लेटर ॾिना, बिलिस जे एडिटर्स जा लेटर ॾिना, काफ़ी करंट हिकिड़ी अख़बार ईंदी उन जा ॾिना, पर कोई कुझु पारसी स्कूल आहे, कुझु बि हुनजो असरु न थियो। पर आख़िर में मूंखे ख़बर पई त नरगिस जी, सुनील दत्त जी धीउ प्रिया दत्त बि हुते पढ़ंदी आहे, ऐं नरगिस जो उन्हनि सां काफ़ी सुठो रस्तो आहे। मां पहुतुसि, नरगिस जे लाइ चिठी खणी करे, मुंहिंजो हसन कमाल साहब जेको उर्दू बिलिस जो एडिटर हो, जंहिं पोइ निकाह जा गीत लिखिया, उन सां दोस्ती, उन मूंखे चिठी ॾिनी। मां खणी सुनील दत्त घर पहुतुसि त नरगिस दत्त अवेलेबल न हुई। सुनील दत्त जंहिं प्यार सां, मोहब्बत सां मूंसां मिलियो ऐं उहा चिठी वरितई ऐं मूंखे चई, मैडम 10 दिन के बाद आएगी, मैं आपको फोन करके बुला लूंगा, आप चिठी ले जाइएगा। वो पहिरीं त मूंखे विश्वास न पियो अचे त मूंसां सुनील दत्त इन नमूने वेठो आहे। तंहिंखां पोइ इहो विश्वास थियो, यार 10 ॾींहंनि खां पोइ फोन कंदो या न, पर हुनखे शाबस आहे। बिल्कुलु जीअं नरगिस दत्त इंडिया पहुती, उन्हनि चिठी लिखी ऐं मूंखे मैसेज मिलियो, मां उहा चिठी खणी करे पहुतुसि ऐं मुंहिंजे ॿारनि जी एडमिशन थी वई। उनखां पोइ दत्त साहब जे मां कुझु वेझो आयुसि।
सभ खां पहिरीं असां मिली करे हम एक प्रोग्राम रिथियो क़ौमी एकता जे लाइ। हिकिड़ो प्रोग्राम हो जेको अंदरि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में रिथियो वियो हो, जंहिंमें 70-80 हज़ार माण्हुनि जी वेहण जी कैपेसिटी हुई, जंहिंमें अमिताभ खां ज़ीनत अमन ई चई सघिजे थो सभिनी फिल्म स्टार पंहिंजो परफॉर्मेंस ॾिनो पए, ऐं हुनजो चेयरमैन हो GPCP साहिबु, ऐं प्रेज़ेंटेशन जेका हुई प्रेज़ेंट जेको शो करे रहियो उहो सहयोग फाउंडेशन। उन खां पोइ ॿियो बि हमेके जो प्रोग्राम कयोसीं असां मिली करे। पर हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका पोइ मूंखे हुनजे शख़्सियत में लॻी, मां डॉक्टर सुरेश आडवाणी सां जेको कैंसर स्पेशलिस्ट आहे, सॼी दुनिया में हुनजो नालो आहे, उन हिकिड़ी ट्रस्ट ठाहिण चाहिई, हेल्पिंग हैंड फॉर द कैंसर केयर। उन ट्रस्ट में मां बि ट्रस्टी आहियां, डॉक्टर साहब प्रेसिडेंट आहे, मां वाइस प्रेसिडेंट आहियां। उनखे हिकु वैन खपंदी, मोबाइल वैन मेमोग्राफीअ जे लाइ, ऐं उहो हुनजी कास्ट 1 करोड़ हुई। पर सुनील दत्त अधु ॻाल्हायो असांखे पंहिंजे नरगिस दत्त फाउंडेशन मां असांखे कढी ॾिनी, ऐं ॿी असांखे वैन मिली, उहा SBI वारनि स्पॉन्सर कई। उन खां पोइ ही डाउन द अर्थ हुयो, तमामु प्यारो माण्हू, ऐं कोई बि अहम या घमंड हुन कॾहिं मां हुनजे चेहरे ते न ॾिठो। मूंसां त तमामु सुठो हलंदो हो। KC कॉलेज में प्रोग्राम हो, ऐं मंजू निचाणी प्रिंसिपली हुन मूंखे घुरायो त अॼु सिंधी प्रोग्राम आहे हिन ॾींहं ते, ऐं तोखे एज़ अ गेस्ट थी अचिणो आहे। मूं चयो ओके। त मां जंहिं ॾींहुं प्रोग्राम हो सुनील दत्त सां गॾु वेठो हुउसि, मां तकड़ पे कई त सुनील दत्त चयो केॾांहुं वञिणो आहे तोखे? मूं चयो मुंहिंजो ये KC कॉलेज में प्रोग्राम आहे ऐं मां हुते गेस्ट आहियां। चई चलो मैं भी चलता हूँ। ऐं उहो मूंसां गॾु हलियो, जंहिंजो नालो न हो, जंहिंजी अनाउंसमेंट न हुई, त हू बिल्कुलु इन टाइप ते इंसान हो ऐं मदद जे लाइ हमेशह तयारु रहंदो। त सुनील दत्त सां मुंहिंजो तमामु वेझो संबंध हो, गुरु संबंध हो। मुंहिंजे ॿारनि जी शादीअ ते मुंहिंजे गेस्ट खे रिसीव करण लाइ ॿाहिरि गेट ते बीहंदो, त उन माण्हूअ खे त विसारे नथो सर, मां सघे। बस मुंहिंजी आदत, मां पंहिंजी आदत खां मजबूर आहियां, मां ॻाल्हाईंदो रहंदो विच विच में। सुनील दत्त साहब, दिलीप कुमार साहब, उन दौर जा सुपर स्टार, हुननि जे पुठियां ॾाढियूं छोकिरियूं मोहबत जूं ॻाल्हियूं थींदियूं हूंदियूं। उन्हनि सां दोस्ती आहे त माण्हू तव्हांजे पुठियां ओतिरो ई पुठियां भॼंदा हूंदा, मूंखे लॻे थो। सही ॻाल्हि में ॿुधो, तूं जेको सोचे थो उहो अॼु जे जवाननि जी सोच आहे, मे बि उन वक़्तु बि हुजे। पर मुंहिंजी नंढी उमिरि में ई मुंहिंजे माइटनि शादी कराई, मूंखे पंहिंजी हीरोइन हुई, त मुंहिंजो ॿिए पासे ध्यानु ई न हो, न मूंखे यार सो लकी हो। पहिरीं जो जेको प्यार हो उहो प्यार हो। अॼुकल्ह त मूंखे यादि आहे, मूंखे यादि आहे सर, हींअर मां वैलेंटाइन डे ॾींहुं ग्रीटिंग वठण वियुमि पंहिंजी वाइफ लाइ, त हिकिड़ो छोकिरो हुते आयो, चईंसि की भाई, ॾाढो पुराणी ॻाल्हि आहे इहा, हिकिड़ो चईंसि की हिकिड़ो मूंखे ग्रीटिंग कार्ड खपे जंहिंमें लिखियलु हुजे मैं सिर्फ तुमसे प्यार करता हूं। हुन चईंसि हा भाई आहे, चई ऐसे 15 दे दो। त उहो प्यार न आहे। अॼुकल्ह जो प्यार अहिड़ो प्यार आहे। हिकु रुतबो ज़रूर आहे फिल्म इंडस्ट्रीअ जो, ऐं काफ़ी कुझु उन में सन्मान ऐं हे थिए थो पियो, उन्हनि खे इक़रार इनाम मिलनि था पिया। यस जी सर, मूं वटि हिकिड़ो ॿियो फोटो बि आहे, ॾाढो लाइवली फोटो आहे, ईअं थो लॻे घर में वेठा आहियो शायदि। अगरि मां कहाणी तव्हांखे ॿुधायां थो, एक्चुअली मूं दिलीप कुमार सां जेको मां जुड़ियुसि, या कंहिं बि फिल्म स्टार सां जुड़ियुसि, पहिरीं ॻाल्हि त मां साफ़ करे छॾियां कि मुंहिंजो बॉलीवुड जे कंहिं बि प्रोड्यूसर सां या कंहिं बि इंडस्ट्री में हुनजे किथे बि मुंहिंजी फाइनेंस थियल न आहे, न मां को कॾहिं हुननि खे फाइनेंस कंदो आहियां, न कॾहिं मूं फिल्म ठाही आहे। बट जिन सां बि मुंहिंजो संबंध रहियो आहे उहे सभु सोशली मूंसां जुड़ियल आहिनि, ऐं मां इन करे उन्हनि खे जोड़ियो त जॾहिं मां अवार्ड्स पियो ॾियां त मां हिकिड़ो अवार्ड ॾिनो जेको नारायण श्याम जे यादि में हो। हिकु हिंदुस्तान में ॾींदा हुआसीं, हिकु सिंध जे आर्टिस्ट खे, शाइर खे ॾींदा हुआसीं। उतां इमदाद हुसैनी, उतां जो तमामु हिकिड़ो आला शाइर आहे, उनखे अवार्ड ॾिनो वियो। उहो जॾहिं उतां निकितो, उनजे वाइफ मूंखे सहर फ़ोन कई कि अदा भाउ इमदाद निकितो आहे, पर हुनजे दिलि जे कंहिं कुंड में इहा ख़्वाहिश आहे त हिनखे अवार्ड जेको आहे दिलीप कुमार जे हितां ॾिनो वञे। सो जॾहिं हिते पहुतो, हुन पंहिंजी मुबहम नमूने इच्छा ज़ाहिर कई। पाण बि हिकिड़ो सुठो आला शाइर आहे। सो मूं दिलीप सां ॻाल्हि कई। दिलीप चयो मुंहिंजी पहिरीं सायरा बानू ईंदी आहे फ़ोन ते, तंहिंखां पोइ दिलीप साहिबु आयो। त दिलीप साहिबु चयो त भई मुंहिंजी तबियत ठीकु न आहे राम, पर तुंहिंजो सुवालु आहे, मां अवार्ड ज़रूरु ॾींदुसि। सो तव्हां हिन ॾींहं ते हिकु ॾींहुं छॾे करे, मुंहिंजे घर में वॾो लॉन आहे, जेतिरा माण्हू तव्हां अची सघो था अचो, मां अवार्ड ॾींदुसि, वेहंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं। ऐं थियो बि उते हुन अवार्ड ॾिनो। ऐं हिकु ॻाल्हि मां हिते ऐड कंदुसि त दिलीप कुमार लाइ माण्हुनि खे घटि ख़बर हूंदी त हू सिंधी बि थोरी थोरी ॻाल्हाए सघंदा आहे। जीअं मां पहुतुसि, चई अछराम कीअं आई, अरे यार ॾाढो गोॾनि में सूरु आहे, त इहो इमदाद हुसैनी ॿुधी करे बि वाइड़ो थी वियो। सो इन नमूननि सां मुंहिंजो रिलेशन जुड़ियो।
मूंखे लॻे थो ही जेकी स्टोरीज़ आहिनि, ही कहाणी आहिनि, ही पंहिंजे पाण में हिकिड़ी किताब आहे। ही जेको वीडियो हींअर ठही करे रिकॉर्ड थी यूट्यूब ते ईंदो त सालो साल असां तव्हां इतिहास तयार करे रहिया आहियो। मां पंहिंजे शो नाले न चवां, पर तव्हां जिते अची करे साईं असांखे साईं ग्रेट कयो आहे। सर, हिकिड़ो ॿियो साईं इमेज आहे मनोज कुमार साहब सां गॾु। मां चाहींदुमि संक्षिप्त में मनोज कुमार साहब जी इहा स्टोरी ज़रूर ॿुधायो। हिकिड़ो फोटो मां टेक्निकल टीम खे चवंदुमि ज़रूर ॾेखारे। यस मनोज कुमार खे मां लाइक कंदोसि छाकाणि त ही हिकिड़ो जंहिंखे क़ौमी एकता जो हिकिड़ो जज़्बो आहे ऐं ही पंडित आहे, हुनखे ॼाण आहे काफ़ी शास्त्रनि जी, डॉक्टर आहे होम्योपैथी जो। दिलीप कुमार वग़ैरह सभु हिन जी दवा कंदा आहिनि। मुंहिंजी हुन सां मुलाक़ात कयनि थी ऐं मूंखे ॾाढो हुन मुतासिर कयो। ऐं जॾहिं मां हुन जी हिस्ट्री ॾिठी, हुन सां मिलियुसि, हुन सां ॻाल्हियूं कयूं घर में कलाकनि जा कलाक, तॾहिं मुंहिंजे दिलि मां इहो निकितो कि हर कम्यूनिटीअ में मनोज कुमार हुअणु घुरिजे। मनोज कुमार जंहिं पंहिंजे कम्यूनिटीअ जो शान वधायो, पंजाबी कम्यूनिटीअ में हुन भगत सिंह ते पिक्चर ठाहे हुनखे सदियुनि जे लाइ, ईंदड़ सवे पीढ़ियुनि जे लाइ अमर करे छॾियो। त असां वटि जेको हेमू कालाणी साहिबु आहे, छो न उन ते बि काई फिल्म असांजे सिंधी कम्यूनिटीअ मां अहिड़ो कोई मनोज कुमार निकिरे जेको हुन ते फिल्म ठाहे ऐं असांजे इतिहास खे बि महफ़ूज़ करे। सो उन लिहाज़ खां मूंखे हुन सां प्यार, हुन सां ॻाल्हियूं करण में मज़ो ईंदो आहे। उहा त रिलेशन सर, तव्हां ॾिठो। हूअं त ही शो प्लान्ड आहे, असां कुझु पिक्चर्स खणी आहिनि, पर दर्शक ॾाढा सवाल तव्हां खां करण था चाहिनि। मां हिकिड़ो सवाल दर्शकनि जो खणी वठां थो, गॾोगॾु हिकिड़ो ॿियो फोटो थो ॾेखारियां जेको जी अमिताभ जी बच्चन साहब सां गॾु आहे। त सवाल इहो आहे कि भविष्य में सिंधी लिपि जो छा था ॾिसो था? सिंधी लिपि जेकी अरबी लिपि आहे, हुनजो छा भविष्य ॾिसिजे थो तव्हांखे? ॾिसो, जंहिं हालात ऐं वक़्त सां इंसान खे हलणु घुरिजे, जेको उन वक़्त ऐं हालात जे बदिलाव सां नथो हले त तकलीफ़ आहे। इहा हक़ीक़त अरबी सिंधी असांजी पंहिंजी जेका लिपि आहे उहा शाहूकार लिपि आहे ऐं उनखे बरक़रार रखणु घुरिजे। पर उन में मां ईअं भायां थो, मूंखे ईअं महसूसु थी रहियो आहे त उन ते जेकॾहिं असांखे अरबी सिंधी पंहिंजे ॿारनि खे सेखारणी आहे त वार फुटिंग ते कमु करणो पवंदो। न त हिन वक़्तु अरबी सिंधी ॿार न सम्झी सघंदा, उन्हनि खे देवनागरीअ में वञणो पवंदो। मां तव्हांखे हिते किसो थो ॿुधायां। मां जॾहिं पंहिंजो किताबु लिखियो सिंधी सर्वे जे नाले सां, उहो किताबु खणी मां जॾहिं एल के अडवाणी साहिब जे घर पहुतुसि त हुन ॾिठो, चई राम ही अरबी सिंधीअ में लिखियो अथई। मूं चयो हा दादा। पोइ उथियो, मां चयो कहिड़े लिहाज़ खां उथियो? तो उथी करे ऐं कबट खोली, कबट मां हिकिड़ी डिक्शनरी खणी आयो, इंग्लिश टू सिंधी, ऐं उहा लॻभॻि 100 साल झूनी हुई। उहा मूंखे ॾेखारी, थी ॾिस राम, ही 100 साल पहिरीं जी आहे। ऐं ही मां जॾहिं ॾिठी हुई त इंग्लिश खां सिंधी, मूं जॾहिं खोली त इंग्लिश में देवनागरी हुई, मूंखे उहा अरबी नज़र न आई। सो देवनागरी बि असांजी जेका आहे उनखे उन वक़्तु चवंदा देवताउनि जी लिपि। ऐं पर असांजी जेका पार्टीशन खां पोइ या सिंध में असांजी अरबी लिपीअ खे जेको मान मिलियो हो ऐं सिंध में उनखे ऑफिशियली लैंग्वेज बि कई वई, असांजो इहो हिकिड़ो वरसो आहे, धारावत आहे, हिनखे संभाले रखणु त घुरिजे। पर उन में जेके बि आहिनि वार फुटिंग कमु करणु घुरिजे। ऐं तॾहिं उहो बचंदो न त उहा ॿोली देवनागरीअ में बि असीं ॻाल्हायूं त ठीकु थींदो। मूंखे ईअं महसूसु थी रहियो आहे। सर, देवानंद साहब सां तव्हांजी दोस्ती जेकी आहे उहो यादगार आहे। जिते वेंदा आहियूं त देव साहब ऐं राम साहब ईअं नालो चवंदा आहिनि माण्हू। हिकिड़ो देवानंद साहब सां गॾु पिक्चर बि मूं वटि आहे, मां टेक्निकल टीम खे चाहींदुमि ज़रूर ॾेखारे पहिरीं। त देवानंद साहब सां दोस्ती जो कुझु किस्सो अगरि तव्हां ॿुधाइण चाहियो त ख़ुशी थींदी। फुल स्क्रीन ते वाह। देवानंद सां बि किस्सो अजीब आहे। माण्हू भले चाही ॿुधंदा हूंदा त देवानंद सां मुंहिंजा रिलेशन आहिनि ऐं सचपच हुया, ज़बरदस्त हुया। तव्हांजे भोपाल में बि जॾहिं दिग्विजय साहब चीफ मिनिस्टर हुआ त हुन चार्टर्ड प्लेन मोकिलियो हो मूंखे ऐं देवानंद खे वठण लाइ। हुते सिंधु अवार्ड्स ॾिना विया। पर हुनजी अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो, हुनजे पोयां जेको मुंहिंजी मुलाक़ात जी जेका घड़ियूं आहिनि, देवानंद सां मुंहिंजी मुलाक़ात मुंहिंजे पद्म श्री प्रोफेसर राम पंजाणी साहिब कराई। मां जॾहिं कॉलेज में हुयुसि त उन दौर में हिकिड़ो प्रोग्राम थियो हो जेको मां सम्झां थो हरीश सामताणी कयो हो, सिंध जी अप्सरा, जंहिंमें साधना कप ॾिनो वियो। पूनम चंदीरामाणी जेका हीअं पूनम सिन्हा आहे, उहा बि मिस इंडिया थी रही हुई, उनखे बि सन्मान पिया ॾियनि। उनजो चीफ गेस्ट हो देवानंद ऐं प्रिज़ाइड करे रहियो प्रोफेसर साहब पंजाणी साहब। ऐं उनजी जेको कंपेयर करे रहियो, जीअं तूं अॼु जो असांजो शहज़ादो आहे, तीअं हुन वक़्तु अमीन साइनी साहब करे रहियो। सो जॾहिं प्रोग्राम पूरो थियो ऐं मां चांस वरिती प्रोफेसर साहब जो मां स्टूडेंट थी रहियो हुअसि, त मां मथे घुसी वियुसि। स्टेज ते वञण खां पोइ मां जॾहिं वियुसि प्रोफेसर साहब ॾे ऐं गुल मुंहिंजे हथ में आहे त उहे मूं ॾिना हुनखे।
पंजाणी साहब चयो ही मुंहिंजो स्टूडेंट आहे, सुठो छोकिरो आहे ऐं हुन सां मुंहिंजी ॻाल्हि थी, उतां खां वठी देवानंद सां मुंहिंजो जेको सिस्टम चालू थियो। एंड हिकु ॿी ॻाल्हि तव्हांखे मां हिते ज़रूरु ॿुधाईंदुसि त जॾहिं राम पंजवाणी साहिबु असांजे प्रोफेसर साहिबु जंहिं वटि अखरनि जी खाण हुई, हुन माना अखर शब्द लफ़्ज़ उन वटि ईअं हुनजो जोड़जक हूंदो, हुनखे जंहिं नमूने पेश कंदो हो, त जेका देवानंद जी हुन तारीफ़ कई या जेको हुनखे इंट्रोड्यूस कयो, देवानंद पाण उठी हुनखे भाके पाते चए प्रोफेसर साहब आप तो जादूगर है। त इहा असांजे सिंधियुनि जो बि शान हो ऐं उन प्रोग्राम खां वठी मां फोन सां जुड़ियुसि ऐं काफ़ी गॾु कयासीं। तव्हांजी रिसर्च कंदे महिल जेकी तव्हांजी पूरी टीम हुई, मां फोटोस गॾु कया पियो, कुझु मूं वटि हुआ, कुझु नेट ते, कुझु यूट्यूब ते, त अमिताभ बच्चन साहब सां गॾु अलॻि बॉन्डिंग ॾिसण लाइ मिली, सदी जो महानायक ऐं तव्हां सां मोहबत। इहा बॉन्डिंग जे बारे में ॿुधाईंदा, छो त सिंधी प्रोग्रामनि में हेॾा सेलिब्रिटी अगरि केरु खणी आयो आहे त हुनजो पूरो श्रेय संपूर्ण सिंधी समाज तव्हांखे ॾींदो आहे। सर प्लीज़ हिन पिक्चर जे बारे में कुझु ॿुधाईंदा। सर ही पिक्चर आहे मूं हिकिड़ो सिंधी संगीत जी शाम, जंहिंमें अमिताभ बच्चन जी ऐं ॿिया बि केतिरा, रवीना टंडन नज़र थी अचे, नाना चुड़ासमा आहे ऐं होॾां दादा मूर्जमल मंगनानी बीठा आहिनि, हेॾां महेंद्र कपूर जी आहे, इन्हनि सभिनी ऐं काफ़ी ॿिया हुया, जंहिंमें मां सम्झा थो भेण काजल चंदीरामाणी हुई, घनश्याम वासवाणी हो, असांजो महेश चंद्र हो, एंड उन वक़्तु असां सां चंद्रू आत्मा बि हयात हुआ, या सतराम अरोड़ा, सभई आर्टिस्ट जेके हुआ सिंधी समाज जा इन मंच ते हुया। ऐं उन मंच ते जॾहिं मूं अमिताभ खे इनवाइट कयो कि ही मुंहिंजो सिंधी संगीत, ऐं अमिताभ सां मुंहिंजो रस्तो रहियो सात हिंदुस्तानी खां वठी, जॾहिं हू पहिरीं सात हिंदुस्तानी में आयो हो, ऐं उन वक़्तु बि उनखे अवॉर्ड ॾिनो वियो, पर आशीर्वाद मुंहिंजी ॿी संस्था हूंदी उन। त मूं जॾहिं उनखे चयो सिंधी प्रोग्राम आहे, तव्हांखे अचिणो आहे, प्रेज़ेंट करिणो आहे, तव्हां चीफ गेस्ट आहियो, त खिले पियो, चए पियो सिंधीअ में। पोइ मूं हुनखे अहसासु ॼाणा त संगीत जी काई ज़बान कोन्हे, संगीत सभिनी लाइ साॻी ॻाल्हि आहे, हर लैंग्वेज में उन में उहो ई लुत्फ़ आहे। त उहो आयो ऐं अभिषेक बच्चन खे पाण सां गॾु वठी आयो, ऐं अभिषेक खे तयारु न हो, हेठि ई वेठो, ऐं हिन जे हथ सां सभिनी खे अवार्ड्स ॾियाराया विया। अभिषेक बच्चन ॿुधी करे मूंखे हिकिड़ो किस्सो यादि अची वियो, माफ़ कजो, मूंखे कंहिं ॿुधायो, तव्हां इहो हाणे सचुप कजो, छो त मुंहिंजो हिन विषय ते तव्हां सां कॾहिं पर्सनली ॻाल्हाइण कोन थियो आहे। मूंखे सामाजिक कंहिं दोस्त ॿुधायो कि अभिषेक बच्चन मथां कंहिं किताब लिखी हो, अमिताभ बच्चन साहब हुनखे डेडिकेट तव्हांजे नाले कई। इन स्टोरी में घणी सच्चाई आहे? अभिषेक बच्चन ते हिकिड़ो किताब लिखियो वियो लास्ट ईयर, जेको तस्वीरुनि जे मार्फत हुनजी जीवनी आहे सॼी, उहो बराबरि हुननि जो प्यार आहे, हुन परिवार जो चइजे, हुननि जो पंहिंजो जेको बि मुंहिंजे लाइ मोहबत आहे, उहो किताब हुननि मूंखे डेडिकेट कयो आहे। डॉक्टर राम जवरानी, चेयरमैन सहयोग फाउंडेशन एंड ग्लोबल सिंधी काउंसिल, इहो हुननि हिकु पेज विधो आहे ऐं हुननि जी महिरबानी आहे, हुननि मूंखे यादि कयो ऐं मुंहिंजे लाइ प्यार ॾेखारियो। सर हिकिड़ो नालो आहे जेको कॾहिं कंहिं अवार्ड सेरेमनी में न वियो, कॾहिं न अवार्ड वठण में विश्वास कई, न को अवार्ड वरितई, न को ॾिनई, अहिड़ी शख़्सियत इंडस्ट्री जी, ऐं जंहिंखे सभु पूजींदा बि आहिनि, छो त हुनजो परफेक्शन जे लाइ। हिकिड़ो फोटो मूंखे मिलियो आहे जेको सिर्फ़ और सिर्फ़ सहयोग अवार्ड्स में आयो, आमिर खान साहब जे बारे में, प्लीज़ हू फोटो ॾेखारंदा मां चाहींदुमि। आमिर खान जो किस्सो एॾो ॾुखियो न आहे, छाकाणि आमिर खान मुंहिंजे पासे में ई रहंदा आहे, 5-8 बिल्डिंग छॾे करे। जॾहिं 1993 में फसाद थिया त पाण हुनजो मूंसां काफ़ी मिलण जुलण थींदो, असांजी हुन एरिया में रहे थो त मीटिंग्स वग़ैरह में ईंदो। मां हुनखे नंढे हूंदे खां वॾो थींदो ॾिठो आहे, मुंहिंजे साम्हूं ॿार हो, ऐं हुनजो फादर जेको ताहिर हुसैन आहे, हुनजो देवानंद सां काफ़ी रिलेशन हो, एंड उते ईंदो वेंदो हो, त उन लिहाज़ खां माना पहचान अॻु में हुई हुनखे। जॾहिं मूं चयो ही प्रोग्राम आहे, असांजे सिंधी अवार्ड्स आहिनि, हीअ जेका तव्हां फोटो में ॾिसो था, इहा जितेंद्र जी वाइफ आहे, इहा सिंधी आहे, त मूं हुनखे चयो अवार्ड्स आहिनि जेके तव्हांखे पंहिंजे मुबारक हथनि सां अची ॾियणा आहिनि, हीअ एक्सेप्टेड आयो। जी सर। सर त हाणे हिकिड़ी ॿी शख़्सियत जंहिंखे म्यूज़िक में चवंदा आहिनि भॻवान आहे, सरस्वती मां आहे, ऐं केरु अगरि सुठो ॻाईंदो आहे, नंढो ॿार त चवंदा आहिनि वॾी थी करे लता मंगेशकर ठहंदी, हिकिड़ो एग्जाम्पल जे सेट करे छॾियो, उन्हनि सां गॾु तव्हांजी बॉन्डिंग। लता मंगेशकर, काजल चंदीरामानी, मूं हुनखे 4 साल 5 साल अॻु बि इहो पंहिंजे दिलि जी भावना ॿुधाई हुई। जी जी, हू फोटो हिकिड़ो लता मंगेशकर दीदी सां गॾु असां वटि आहे, मां चाहींदुमि उहो, हा लता दीदी ऐं ही फोटो जे बारे में प्लीज़ कुझु ॿुधाईंदा। हा, हिन में राम जेठमलानी साहब आहे, सिंधियुनि जो महान लीडर, असांजो रहबर, ऐं लता जी आहे मनोज कुमार आहे, भारत। ही एक्चुअली मां तव्हांखे ॿुधायां त लता जी सां ऐं राज ठाकरे सां जेके पॉलिटिक्स में आहिनि हिन वक़्तु, इन्हनि ॿिन्ही जी पहचान
मूंखे मोहन वाघ कराई। मोहन वाघ हिकु मराठी थिएटर जो ॾाढो वॾो नालो आहे ऐं मोहन वाघ मुंहिंजे सहयोग फाउंडेशन जे मराठी अवार्ड्स जे कमेटी जो चेयरमैन, हाणे वीचारा गुज़ारे विया आहिनि। त उन राज ठाकरे उन जो न्याणो आहे। त राज ठाकरे ऐं लता जी जो काफ़ी वेझो संबंध आहे, भाउ भेण, माना उनखे तमामु वेझो पंहिंजो भाउ वांगुरु नंढो भाउ सम्झंदी आहे। त उन मोहन वाघ मूंखे लता जी ऐं राज ठाकरे सां मिलायो। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधायां त सभ खां पहिरीं जॾहिं मूं ग़रीबनि जे लाइ मशीनियूं ॾिनियूं हुयूं त पहिरीं लता जी जे हथ सां ॾिनियूं हुयूं। वरी जॾहिं अवार्ड जी ॻाल्हि आई त एक्सेप्ट कयूं ऐं उहो अवार्ड मां तव्हांखे ॿुधायां त लता जी ऐं राज ठाकरे स्क्रीन फिल्म फेयर या इन टाइप जे जेके अदारा आहिनि या जेके वॾा वॾा चैनल आहिनि उन्हनि जे अवार्ड्स वरिता आहिनि, पर कंहिं NGO जा अवार्ड एक्सेप्ट न कया अथऊं। इवन राज ठाकरे उनखे असांजो अवार्ड हुयो कार्टूनिस्ट जो, छाकाणि उहो बाला साहब ठाकरे जो जेको आर्ट हो उनखे फॉलो कई ऐं उनजी जेका गरिमा हुई उनखे असां ऑनर करणु पिया चाहियोसीं। त उनजो बि मां सम्झां थो कंहिं सिंधी ऑर्गेनाइज़ेशन या ॿी बि कंहिं उनजो पहिरियों ऐं आख़िरी अवार्ड हूंदो त उन्हनि ॿिन्ही जो चवंदा आहिनि अगरि केरु कुझु पॉसिबल नथो करे सघे त उहो सिंधी करे सघे थो। ऐं तव्हां सिंधियुनि खे हिकिड़ो आइडियल पर्सनैलिटी जे रूप में सिंधियुनि तव्हांखे एक्सेप्ट करे छॾियो आहे। चवंदा आहिनि ऑफिस में या किथे बि को कमु फासी पवंदा आहे त अधिकारी चवंदा आहिनि सिंधी से पूछो सिंधी कर लेगा। त सिंधियत ऐं सिंधियुनि खे तव्हां एॾो मथे खणी विया आहियो कि तव्हां एग्ज़ाम्पल सेट करे छॾिया आहिनि। बैक टू बैक इमेजिस ॾिठियूंसीं। हिकिड़ो ॿियो इमेज आहे, तव्हां किताबूं लिखियूं, किताबूं माण्हुनि ताईं ॾाढियूं पहुतियूं। बैक टू बैक तव्हांजी जेकी बुक्स आहियूं लिटरेचर जे माध्यम सां, किताबूं जेकियूं साम्हूं आयूं अख़बारुनि में, ईमेल ते, त कुझु हिकिड़ी किताब जो जेको इनोग्रेशन हो उहे प्रधानमंत्री वर्तमान में जेके असांजा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब कयो, उन किताब जे बारे में ॿुधाईंदा। मां किताब चाहींदा हूं फोटो जरूर स्क्रीन ते ॾेखारनि प्लीज़। किताब ॾेखारियां थो मां, ही आहे किताब जेको ग्लोबल सिंधी आर्ट 1। इहो जेको आहे फोटोग्राफ जेको आहे जंहिंमें एल के आडवाणी राम जेठमलानी साहब आहिनि ऐं असांजा प्राइम मिनिस्टर साहब आहिनि। इहो अहमदाबाद जो फोटो आहे ऐं उते इहो हिननि बुक खे अञा पहिरीं कॉपी मूं वटि आई हुई ऐं उन वक़्तु उते हुननि पार्सल खोलियो ऐं विमोचन चइजे या जंहिंखे प्रेज़ेंटेशन कुझु बि चई सघिजे थो, इहो मूंखे हुननि जी आशीर्वाद उते। इहो उहो मौक़ो आहे जॾहिं राम जेठमलानी जितां अनाउंस कयो त असांजो नरेंद्र मोदी साहब ईंदड़ चूंडनि में एज़ ए प्राइम मिनिस्टर कैंडिडेट थे, उन ॾींहं जो इहो फोटोग्राफ आहे। सर जेठमलानी साहब तव्हांजी सुठी बॉन्डिंग आहे, छो त फोटो में राम जेठमलानी साहब ॾिसनि था। त मां चाहियां अगरि वन वर्ड में राम जेठमलानी साहब खे डिफाइन कंदव त कीअं कंदव सर? वन वर्ड में हुन ते वॉल्यूम्स लिखी सघजनि था, पर एक्चुअली जेके हिकु लफ़्ज़ में बयानु कयूं त ही एर्थ वंडर, अठों अजूबो आहे। हुनजो जेको कॉन्ट्रीब्यूशन हो सिंधी समाज लाइ या ॿियनि जे लाइ, हुनखे साईं हिकिड़ो तमामु ज़हन दिमाग़ इंसान हो। जेतिरा हू केस गुनहगारनि जा या ॾोहिनि जा खणंदो हो, ओतिरी हुनजी माण्हू ईअं सम्झंदा त कोई सख़्तु दिलि इंसान आहे। ईअं नाहे, हू नरम दिलि इंसान हो। एंड ख़ासि करे कलाकारनि लाइ, अदीबनि जे लाइ, लेखकनि जे लाइ, हू चवंदो मां पंहिंजे पोयनि पीढ़ियुनि में ॾिसां थो त किथे बि मूंखे कोई कलाकार, कोई बि मूंखे उते राइटर्स नथो नज़र अचे त मां चाहियां थो त कोई हुजे हा त सुठी ॻाल्हि थिए हा। इन करे हुनजो कलाकारनि ऐं असांजे साहित्यकारनि सां ॾाढो सुठो संबंध हुयो। मां उन शख़्स जे बारे में नरम दिलि इंसान हो। जॾहिं बि कंहिंखे ख़बर पवंदी त कुझु मदद जी ज़रूरत आहे, पाण पहुची वेंदो हो। ऐं मां तव्हांखे यकीन सां थो चवां, हुनखे जेका हिमत हुई, हुनखे जेका उहा करेज हुई, जेकॾहिं ईंदड़ वक़्त में डिक्शनरीज़ चेंज थियूं त करेज ऐं हिमत जे साम्हूं मीनिंग हूंदी राम जेठमलानी। वाह, छा त उदाहरण ॾिनो आहे कि राम जेठमलानी वन वर्ड करेज ऐं हिम्मत। तव्हां वाकई हुननि खे सुठी तरह सुञातो ऐं हुननि जे मथां घणी फिल्मूं ठहियूं, किताबूं लिखियूं, पर तव्हां हुननि जा करीबी दोस्त चइजे कि शुभचिंतक चइजे। वाह, असां लाइ इहा प्राउड फीलिंग आहे सर। हिकिड़ो आमिर खान वारो फोटो मां चाहींदुमि हिकु दफ़ो वरी ॾेखारे, हुन में हिकिड़ी किताब जो शायदि थियण वारो आमिर खान। जी 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 जी, इन किताब जे बारे में सर? ही एक्चुअली मुंहिंजो किताब आहे सिंधी सर्वेच। इहो सिंधी सर्वेच किताब जेको मूं पाकिस्तान मोकिलियो ऐं उतां जे राइटर्स खे, उतां जे अदीबनि खे ही पसंदि आयो, त उते जी हिकिड़ो अदारो आहे रोशनी पब्लिकेशन, उन मूंखे रिक्वेस्ट कई त ही किताब हिते एतिरो पसंदि थियो आहे
ही हिकिड़े त लिखियो मूंखे आगा सलीम साहब तमामु उतां जो वॾो राइटर आहे, उन त मूंखे जेको मैसेज मोकिलियो चई ही असांजे लाइ कंहिं वक़्तु क़ुरान साहिब थी कमु ईंदो, तव्हांजे लाइ गीता, छाकाणि हिन मां जेको सिंधियुनि जो ज्ञान मिले थो पियो उहो लासानी आहे। त उते जी रोशनी पब्लिकेशन मूंखां परमिशन वरिती त इहो ई किताब असां हिते छपायूं, ऐं उहो जॾहिं छपजी आयो उन्हनि पंहिंजूं कापियूं 10-25 मूंखे मोकिलियूं, ऐं उन किताब जो विमोचन हिते ही आमिर खान करे रहियो आहे। वाह सर, ॾाढियूं सारियूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे लॻे थो ॻाल्हियूं मां कंदो वेंदुमि त समय घटि पइजी वेंदो। तव्हां सां गॾु हिकिड़ो वॾो शो 2-3 कलाकनि जो शो कजे त शायदि उहो घटि पवंदो, एॾो तव्हांजे अंदर में आहे। हिकिड़ो मुंहिंजो आहे रैपिड फायर राउंड, अगरि कुझु रहिजी वियो हुजे त माफ़ कजो, पर मां शिफ्ट थींदुमि पंहिंजे रैपिड फायर राउंड ते। वॾी आहे त ॻाल्हियूं कंदासीं, यस वरी ज़रूर मिलंदासीं। त लाइव आजकल मोहित शाहनी रैपिड फायर, ही कमेंट हटाए छॾो, रैपिड फायर माण्हुनि खे ॾिसण अचे। सर राम सर जी ॿुधायो, तव्हां हींअर ताईं रैपिड फायर ॾिठा की कोन ॾिठा? बाक़ी माण्हुनि जा इहो ॿुधायो पहिरियों। मां ॾिठा आहिनि, बिल्कुलु ॾिठा आहिनि। त वन ऑफ द बेस्ट रैपिड फायर कंहिंजो लॻो तव्हांखे? के सुठा आंसर कया? उहो जज तूं वेठे कुर्सीअ ते जजमेंट जे मां तोखे ख़बर हूंदी। मां छो त तव्हां एॾी वॾी शख्सियत आहियो, मां तव्हांखां सवाल पुछां इहो त मुंहिंजे मुंहुं में एॾी हिम्मत कोन्हे, पर छो त हिन कुर्सीअ ते मां वेठो आहियां सवाल पुछण जी, त मां दिलि वॾो करे पुछां थो। बिल्कुलु पुछी सघां थो। मां दिलि वॾो करे पुछां थो कि तव्हांजो फेवरेट एंकर केरु आहे? ऑफ कोर्स जेको साम्हूं वेठो आहे, जेके चुल ते से दिलि ते इहो मां इहो सवाल इन करे ठाहियो कि मां हिनखे ऑन रिकॉर्ड यूज़ कंदुमि, ऐं जिते मुंहिंजा प्रोग्राम मिलण कैंसिल थींदा हूंदा त मां इहो वीडियो मोकिलींदोमान कि राम साहब चयो कि भाई बेस्ट मेल सिंगर, सिंधी कलाकारनि खे ॾाढो मौक़ो ॾिनो, तव्हांखे केरु थो लॻे सभिनि खां बेस्ट केरु आहे? ॾिसो, इहो तूं हिकिड़ो अजीब सवाल थो पुछे पियो। सोफार में मुंहिंजे लाइ इहे जेके बि कलाकार आहिनि, पहिरें दौर जा भगवती नावानी या असांजो मास्टर चंदर या जेके बि कलाकार, प्रोफेसर राम पंजवानी या अॼु जा काजल चंदीरामानी, घनश्याम वासवानी एंड असांजी मंजूश्री आसूदाणी या नील तलेजा, असांजो जतिन उदासी, इहे जेके बि कलाकार आहिनि इहे हिकु माला जा दाणा आहिनि। जीअं हर माला जे दाणे खे पंहिंजी अहमियत आहे, उन खां सवाइ उहा माला कंप्लीट न थींदी आहे। मुंहिंजे लाइ सभु उहे इबादत उहे केॾो सुठो आंसर आहे, छो त मां जा जेतिरा पुट हूंदा आहिनि, मां कोन ॿुधाईंदी कि मुंहिंजो वॾो पुटु प्यारो आहे। इहो अजीब सवाल पुछो। जेकॾहिं कंहिंखे गुलाब जो गुल ॾिजे ऐं चइजे यार हिन जी पंखड़ी सुंदर आहे, त हाउ इट इज़ पॉसिबल? हर पंखड़ी सुंदर आहे, हर पंखड़ीअ में पंहिंजी सुगंध आहे। तीअं असांजे हर कलाकार में पंहिंजो पंहिंजो टैलेंट आहे। के रियाज़ वधीक कनि था, के घटि कनि था, किन खे ॿियूं मजबूरियूं आहिनि, पर हर कलाकार जेको आहे उहो असांजे लाइ उन गुलाब जी पंखड़ीअ वांगुरु आहे। सभु पंखड़ियूं मिली हिकु गुलाब सिंधियत जो ठाहिनि थियूं, उन्हनि ते गर्व आहे असांखे। जी सर। सर नेक्स्ट आहे कि फेवरेट फीमेल सिंगर तव्हांजी केरु आहे? त मेल में तव्हां सभिनि जा नाला करे छॾिया, ऐं फीमेल में तव्हां लोग डिसाइड करे छॾी। कलाकार हिन में अची विया, सभई कलाकार साॻे गुलाब जो उन पंखड़ीअ वांगुरु आहिनि। उहो गुलाब तॾहिं ठहंदो जॾहिं सभु गॾु थींदा, ऐं असांखे उन्हनि सभिनी खे इज़त ॾियणी आहे ऐं सभिनी जो क़दुरु करणो आहे। इहे असांजा गहना आहिनि, असांजे समाज जो इहे वॾो। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, जॾहिं सिंध ते ईरान कहा कई त उन सोन चांदी या हीरा जवाहरात न खिया, हू उतां जे टैलेंटेड आर्टिस्ट संगीतकारनि मौसीक़ारनि खे खणी वियो त ही मुंहिंजे हली करे कंट्रीअ खे ठाहींदा। त ही असांजी वॾी हिकिड़ी वरसो आहे, असांखे इहे मिलनि था, ॾाढी ख़ुशी आहे। जय सर। सर अॼु असांजे शो में ॿिया गेस्ट आहिनि, उन्हनि जी इहा इच्छा हुई कि हुननि खे तव्हां ॿुधो त हिन शो में असां सां गॾु ठहिया पिया हुजो, बणा रहिजो। वेंदे वेंदे हिकिड़ो संदेश ऐं शो जे बारे में तव्हांजी छा एक्सपीरियंस आहे, प्लीज़ ॿुधायो त ख़ुशी थींदी। शो जे बारे में त शो तमामु सुठो आहे, बहितरीनु आहे, पर संदेश न चइजे। मां पंहिंजी राय ज़ाहिर ज़रूरु कंदुसि, जेका मूं 2005 खां वठी 2004 खां लंडन में मूं उहा ज़ाहिर कई त जहिड़े नमूने असां गणपतिअ जे दौर में गणपतिअ खे पंहिंजे घर में वठी था अचूं, पाड़े में, ऑफिस में, ऐं वितार 1.5 ॾींहुं 3 ॾींहं 5 ॾींहं 7 ॾींहं हुनजी शेवा थिए थी, पूॼा थिए थी, ऐं उनखे पोइ परवाह कजे थो। तीअं मां दुर्गा जे टाइम ते बि उहो ई सिस्टम हले थो, श्रद्धा सां उनखे पंहिंजे घर में, ऑफिस में, पाड़े में कयूं था। छो न 40 ॾींहंनि में असां पंहिंजे झूलण खे पंहिंजे घर वठी अचूं, पंहिंजे पाड़े में, पंहिंजे घर में, ऑफिस में। उन मां न सिर्फ़ु असांजे ॿारनि खे इन ॻाल्हि जो इल्मु ईंदो त ही झूलण सिर्फ़ु झूलेलाल नालो न आहे,
ही जेको नालो आहे इहो असांजी इष्ट देव जो आहे, जंहिं असांजी रक्षा कई। असां पंजड़ा छो था ॻायूं, असीं झुमिर छो था हणूं, असां अखो छो था पायूं, इहे जोत छो था जलायूं, उनजी ॼाण पवंदी। त मां चाहींदुसि इन ॻाल्हि खे बि हिमथायो वञे। ऐं मूं घणेई पंहिंजे सहयोग टाइम्स इंटरनेशनल जेका मुंहिंजी मैगज़ीन निकिरंदी हुई उन में एडिटोरियल्स बि लिखिया हिन ॻाल्हि लाइ। त मां भायां थो हिन ते काफ़ी हींअर वीचार थी रहियो आहे, काफ़ी हंधनि ते चालू बि थी चुको आहे। शायदि अहमदाबाद में कुझु माण्हू इन नमूने चालू करे चुका आहिनि। त बसि इहो ई मुंहिंजो हिकिड़ी राय रखी आहे, सभिनी साम्हूं हिकिड़ो वीचार रखियो आहे। थैंक यू सो मच सर, असां सां जुड़ण लाइ। प्लीज़ शो में ठाहिया पियो हुजो। हाणे मां मूंखे हिकिड़ो मैसेज नज़र पियो आयो जेको मां ॿुधाइण थो चाहियां जी। त शहरी हिकिड़ो निष्काम तमामु वर्कर आहे जेको हर प्रोग्राम ते पंहिंजे पंहिंजे हिसाब सां वञी करे जेका हुन खां शेवा पुॼंदी आहे कंदो आहे। उनखे मूं तव्हांजे 6 7 प्रोग्रामनि में ॾिठो आहे। त मां चाहियां थो उन वीचारे जी जेका शख़्सियत आहे, हाणे हुनजो पुटु गुज़ारे वियो पर उन खां पोइ बि उहो खिलंदे अचे थो, सिंध जी शेवा करे थो, उनखे बि आफ़रीन आहे। ॿियो कल्ह मूंखां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि विसरी वई हुई त असांजो गुरुमुख जगवाणी भाउ जो कल्ह वेडिंग एनिवर्सरी हुई। सो हुनखे कल्ह वाधायूं ॾिनियूं, पर अॼु मां सोशल मीडिया जे मार्फत हुनखे वाधायूं थो ॾियां। भॻवान करे उहा जोड़ी हमेशह सलामत रहे। थैंक यू सर।